सिंध सकावत भी आहे ऐं असांजो सिंध सां प्यार भी आहे टोपी अजरक सां भी प्यार आहे जिनजो वाज़े सबूत आहे त असांखे सिंध प्यारी आहे सिंध अल्लाह जे कामिलन वलियन जी धरती आहे ऐं सिंध खे लक़ब बाबुल इस्लाम भी आहे وعلى آله وصحبه وآل بيته أجمعين رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقهوا قولي رب زدني علما وارزقني فهما يا فتاح يا فتاح سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم اللهم طهر قلبي من الشك والشرك والرياء وزين لساني بالذكر والحمد والثناء اللهم نور قلبي بعلمك واستعمل بدني بطاعتك اللهم تعالى من فيوزاتك وادنا سبيلا صلى الله تعالى على خير خلقه سيدنا مولانا محمد وآله وأصحابه أجمعين الحمد لله الحمد لله نحمده ونستعينه ونستغفره ونؤمن به ونتوكل عليه ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له ونشهد أن لا وحده لا شريك له ونشهد أن سيدنا وسندنا ومرشدنا وهادينا ومهدينا ومحبوبنا بنا وسراجا منيرا مولانا وملجأنا وملاذنا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأهل بيته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى
फिल कलामिल क़दीम व ख़िताबिहिल अज़ीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। आमन्तु बिल्लाहि सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। वबल्लगना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम। वनहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन। वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी शअनि हबीबिहिल करीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी। या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लु अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अहलि बैतिहि अजमईन। आबे मिसल महबूबे हक खल्क़ी खुदा जहले खलक़। खादिम सदन जिन्नो मलक बलगल उला बिकमालिही। नूरी हुजण जो ही निशान आयात रोशन थियो जहान। चमक्या ज़मीनू आसमान कशफ़ दुजा बिजमालिही। आनूर आका दर असल नूरी सदन सारो नस्ल। सूरत सीरत बेमिसल हसनत जमीउ खिसालिही। है आजिज़ उन जो गुलाम आ पढ़ंदो सलातो सलाम या। विरद सुबह शाम या सल्लु अलैहि व आलिही। बुलंद आवाज सा शौक़ी मोहब्बत सा सभी गजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि व सल्लम अलैहि सल्लल्लाहु अलैहि मुंदथी मंडल वगा मोटी आयो मीहो लाल प्री लक्ष्मी रुचे सारे मुसारो लीहो जन सीने लायो लीहो से प्री पे है घर आया या मुतमाची आ
वरी थी वराणे की झर बिनी कंदिए रात्यां दी हर हाणे परची वेठो पाण मरकन मछिया वारियूं गंद जनी जी गोद में पाबोला पोशाक उन्हनि जी ओता मुंहिंजो रण लुरी जी आयो जाम तमाची आयो पखिन पई पचार वडी जाम जमार जिह मुहाणियूं मोखियूं मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हमदई सलात खां बाद में वाजिब सदे एहतराम मोहतरमुल मकाम हज़रत मौलाना खलीफा साईं मोहम्मद मक्की ताहिरी नक्शबंदी दामत बरकातुहुल आलिया वदीगर सी वकार उलमाए किराम खुलफाए जाम सना खाने रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐ मुंजा प्यारा मुसलमान भाईरो अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु जी तौफीक इनायत सां असां खे हिन अज़ीम शान कुरानी इरफानी रूहानी जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक महफिल में हाज़िर थियण जो वेहण जो ॿुधण ऐं ॿुधाइण जो मौक़ो ऐं शरफ नसीब थियो आहे दुआ है अल्लाह ताला असा अवां जी इन हाज़री खे पंहिंजी बारगाह में मंजूर मक़बूल फरमाए असांजे निहायत मेहरबान दोस्त हाफिज गुलाम मुस्तफा लिगारी साहब उन जे अहबाबन मिटन माइटन गॾिजी हिन महफ़िल खे सजायो ऐं सिंगारियो आहे दुआ है अल्लाह ताला असा जे दुआउन के कबूल करे असा जे दोस्त जे माल में इज्जत में रिज़्क़ रोज़ी में बनी बारे में बरकतों रहमतों नसीब फरमाए मो अवा दोस्तन जे सामूं अव्वलन अल्लाह जी पाक कलाम मजीद मजा जेका आए सबूरी तिलावत कईया इनमें अल्लाह रब्बुल इज्जत जल्ल जलालुहु आला शानुहु अज़्ज़ व रहानुहु बिन शैन जे मोकलण जो जिक्र फरमायो मौज़ू की शुरू करण का पहिरियां इहा ॻाल्हि ज़िमन अवां खे अर्ज़ करे छॾियां त बानो जेको कुछ चाहींदो आहे इरादो कंदो आहे थींदो उहो आहे जेको अल्लाह जी तरफ़ खां लिखियलु इन महफ़िल जे लाइ
गुफ्तगू जे लाइ मूं ॿियो को मौज़ू सोचो हो, पर हिते आयुसि त पहिरीं साईं मोहम्मद मक्की कुछ इरशाद फरमायो। कुर्सी ते वेठुसि त हाफ़िज़ साहब परचो ॾिनो आहे जंहिंमें सभु कुछ लिखियल आहे त छा ॻाल्हाइणो आहे छा न ॻाल्हाइणो। त हाणे इहो इंतिखाब अवां जो आहे, फरमाइश अवां जी आहे। मां अवां खे अर्ज़ रखंदुसि, पोइ अवां खे ॻाल्हि वणे या न वणे। जे वणेव त सुभान अल्लाह चइजो, जे न वणेव तॾहिं बि महिरबानी फरमाए। साईं आख़िर में इहो बि लिखियो आहे त साईं 2 कलाक पूरा फरमाए। हाणे मां पंहिंजी छा हलाईंदुसि, अवां जेके मौज़ू लिखिया आहिनि ख़ैर सां 5 नंबर ॾेई लिखिया। हाणे इन 2 कलाकनि में मां पंहिंजी छा हलायां, अवां जी छा पूरी कयां। पहिरीं अवां जी तरजीह अवां जे मौज़ूअ ते, ऐं अवां बि जेका फरमाइश कई आहे पंहिंजी ज़ात जी कान कई आहे, आका जे सना ख़ानी जी ऐं मुस्तफ़ा जे अहल बैत जी कई आहे। अवां जी फरमाइश बि अखियुनि ते आहे। ख़ुदा असांजे हिन वेहण खे ऐं अवां जे ख़र्च ऐं ख़ैरात खे क़बूल फरमाए। इन करे आयत मूं बदलाए पढ़ी आहे। मुंहिंजे ज़हन में ॿियो मौज़ू हो, बहरहाल जेको ख़ुदा खे मंज़ूर मक़सद आहे आका जी सना ख़ानी, ख़ुदा असांजी हाज़िरी क़बूल फरमाए। अल्लाह जी ज़ाते बाबरकात 2 शयुनि जे मोकिलण जो ज़िक्र फरमाए। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमाए, क़द जाअकुम मिनल्लाह, तहक़ीक़ आयो तव्हां वटि अल्लाह जी तरफ़ खां नूर, रोशनी व किताबुम मुबीन, ऐं खुलियल किताब, पतरो किताब, चिट्टो किताब। किताब मुबीन मां अक्सर मुफस्सिरीन किराम कुरान मजीद मुराद वरतो आहे। नूर मां अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो, नूरुं व किताबुम मुबीन। इते वाव आतिफा है। अरबी नहव जे एतबार सां, ग्रामर जे एतबार सां वाव आतिफा मुग़ायरत जा लाइ आणियो वेंदो आहे। यानी 2 शयुनि में फ़र्क़ करण जे लाइ त हीअ जुदा शइ आहे, हीअ जुदा शइ आहे। जिन्स जुदा जुदा है, मतलब मक़सदियत जुदा है। त अरबी कलाम में 2 शयुनि खे अलॻि बयान करण जे लाइ वाव आतिफा आणींदो आहे, ऐं उन वाव आतिफा जो मक़सद मुग़ायरत आहे, यानी उन में जुदा जुदा मामिलो आहे। अल्लाह जी ज़ाते बाबरकात फरमायो, तव्हां ॾे 2 शयूं मोकिलियूं आहिनि, उहे जिन्सूं बि जुदा आहिनि, नूर ऐं किताब मुबीन। नूर केरा रसूल मुफस्सिरीन हते अब्दुल्लाह इब्न अब्बास रज़ियल्लाहु तआला अन्हुमा ऐं उन्हनि खां पोइ तमाम मुफस्सिरन सबूरन इहो ई तफसीर ऐं इहा ई रिवायत वरती आहे त इन नूर मां मुराद यानी मुहम्मदन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, मुस्तफा करीम जी ज़ात के अल्लाह नूर इरशाद फरमायो, यानी तव्हां ॾे नूर मोकिलियो। मौलवी अशरफ अली थानवी साहब जो जेको देवबंदी उलमा जो हकीमुल उम्मत उन जो किताब आहे ज़िक्र मीलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अमा हैरान थींदो त अक्सर करे देवबंदी मीलाद जी महफिल कोन मल्हाईंदा, मना भी कंदा,
पर मौलवी अशरफ अली थानवी साहब पंहिंजी ज़िंदगीअ में मीलाद जी महफ़िल मल्हाईंदो बि हुयो ऐं मीलाद जे मौज़ूअ ते तकरीरूं बि कंदो हो ऐं उन जे मीलाद जे मौज़ू जूं तकरीरूं उन जे शागिर्दनि उन जे ज़िंदगीअ में लिखी छपरायूं। उन जो किताब जो नालो ज़िक्र मीलादुन नबी रखियो। बाद वारा नथा मल्हाइनि तो उनजी मर्ज़ी आहे, पंहिंजनि अकाबरीन खे बि मञनि। उनमें मौलवी अशरफ अली थानवी साहब दहलीअ जे भरिसां हिकु शहर आहे, उनमें खिताब कयो ऐं उनमें आयत पढ़ी क़द जाअकुम मिनल्लाहि नूरुन व किताबुम मुबीन। उन ते पाण तकरीर कंदे इब्तिदा में कुरान करीम जे इन आयत जो तफसीर बयान कंदे बयान कयो तस्त कुरान करीम जो असलूब बयान करीनू यो बुधाए थो त इन जगह ते नूर मा मुराद मुस्तफा करीम जी ज़ाते अक़दस। छो त इन आयत खां मथी आयत में या अहलल किताब क़द जाअकुम रसूलुना युबय्यिनु लकुम कसीरम मिम्मा कुंतुम तुख्फून मिनल किताब व यअफू अन कसीर। इन आयत में अल्लाह अहले किताब सां मुखातिब थी खिताब इरशाद फरमायो त ए अहले किताब तव्हां ॾे मूं अहिड़ो रसूल मुकर्रम मोकिलियो आहे जेको अव्हां खे मुंहिंजूं आयतूं खोले खोले ॿुधाए बि थो ऐं उहे ॻाल्हियूं जेके अव्हां लिकाईंदा हो जेके मूं किताबनि में आसमानी किताबनि में बयान कयूं हूं जेके महबूब जे शान खे ज़ाहिर कंदियूं हूं उहे अव्हां लिकाईंदा हो मुंहिंजो हबीब उहे बि खोले ॿुधाए। घणियूं ॻाल्हियूं मुंहिंजो महबूब अव्हां खे माफ़ थो करे। मौलवी अशरफ अली थानवी साहब इहा आयत पढ़ी पोइ खिताब जे दौरान तशरीह पियो करे ॿुधाए अवाम खे त बाबा इन आयत में अल्लाह खिताब अहले किताब खे कयो आहे ऐं मौज़ू मुस्तफा जे शान रिसालत खे बयान फरमायो आहे त कुरान करीम जो असलूब बयान अव्वली आयत खां इहो बयान तो करे त करीनो इहो आहे त हेठां ख़ुदा फरमाए क़द जाअकुम पोइ जिथे मथे रसूल जे मोकिलण जी ॻाल्हि कई आहे त हिते बि नूर मां मुराद मुस्तफा जी ज़ात आहे। मसलो चिटो थी वियो न बाबा, ख़बर पइजी वई त सभु मञनि सबई छो न मञींदा। कुरान में लिखियो पियो आहे कुरान खां इनकार करे केरु कोन सघंदो। मुंहिंजा अदा ख़ुदा जी ज़ाते बाबरकात फरमाए मूं पंहिंजे महबूब खे नूर बणाए अव्हां ॾे मोकिलियो आहे। हाणे अचो मुंहिंजे महबूब अलैहिस्सलातु वस्सलाम जी पंहिंजे फरमान ते आकाए दो जहां छा इरशाद फरमायो। मुझे मदीने जे मीर फरमाया अव्वल मा खलक़ल्लाहु नूरी खुदा जी ज़ाती बाबरकात सब खां पहिरीं मुझे नूर खे पैदा फरमायो। आलमे खल्क में सब खां पहिरीं जेका शे पैदा फरमाई वई मुझे आका फरमाया खुदा मुझे नूर खे पैदा कयो। या रसूला आदम पैदा कोन थियो फरमाया आदम अञा पानी ऐं मिट्टीअ जे विच में हो त मां नबी होसि। ये कोन फरमाया त मां पैदा थी चुको होसि। फरमाया कुंतु नबियन आदम बैनल माए व तीन मां तॾहिं खे बि नबी होसि अञा आदम जे खिलकत जो गारो ठही हुई कोन हो त मां अॻई अल्लाह जे बारगाह में नबी होसि। या रसूल अल्लाह असांखे चिट्ठो करे ॿुधायो केतिरा साल अॻ में अव्हां खे ख़ुदा
आदम खां पैदा फरमायो और फरमायो भला सारन जी गाल ताके तो बुधाया वतो कुंत नूरम बैन यदई रब्बी कबुल खल्क आदम बे अरबात अशर अल्फ आम मां आदम जी पैदाइश खां खिलकत खां 14,000 नूरानी साल अगो अल्लाह जी बारगाह में नूर हुयो।